अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे मौलवी हाजी अहमद मलाह। त दोस्तों हाजी अहमद मलाह जेका पैदा थिया 1877 में ऐं संदन विसाल थियो 1949 में। मौलवी अहमद मलाह लाड़ जो सभ खां वॾो शाइर आहे। तारुफ़ ॼम जो नालो अहमद हो, पीउ जो नालो नागियो मलाह, ॼम जो हंधि ॻोठ कुंडीअ ज़िला बदीन। अदबी दौर अंग्रेज़नि जे दौर में हुआ। पाकिस्तान ठहण खां पोइ जो दौर मार्शल लॉ ऐं 1 यूनिट। अदबी ख़िदमतूं इल्म उरूज जो सिन्फ़ूं, बैत, नज़म, गज़ल, ॾोहीड़ा, काफ़ियूं, मदाऊं, मनाजात, मौलूद वग़ैरह। किताब नूरुल क़ुरान, जंहिंमें उन्हनि मंज़ूम सिंधी तर्जुमो कयो आहे, यानी क़ुरान पाक जो नज़म जी सूरत में तर्जुमो कयो आहे। कुलियात अहमद, हिकिड़ाई हक़, गज़लियात अहमद। नूरुल क़ुरान वाहिद शाइर जंहिं क़ुरान पाक जो सिंधीअ में मंज़ूम तर्जुमो कयो आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम जो तर्जुमो दोस्तों ॾिसो। अवल नाम अलाह जो ॾींदड़ ॾे सारे, ॾेई न पचारे मिड़िया महिरबान घणो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान रहीम मालिक यौमिद्दीन। जुगाए जियार खे सभु काई साराह, जुगाए जियार खे सभु काई साराह, पालणहार परछेणे हरदम हमेशा, सुहिणे सबा जो घणो मालिक महशर गाह। तो दोस्तों ही माना तव्हांखे अंदाज़ो थी वियो हूंदो त हाजी अहमद मलाह क़ुरान पाक जो नज़म जी शिकल में तर्जुमो कयो। शाइरी जा मौज़ू तौहीद, अखलाक, तारीख़, इश्क रसूल, मोहब्बत, हादिसा वग़ैरह। हाजी अहमद मलाह शाह लतीफ़ खां पोइ वॾो शाइर छू। शाह अब्दुल लतीफ़ वांगुरु ई आला फ़िक्र समायल आयल संदसि शाइरीअ में। शाह साहब वांगुरु ई तजनीस हरफ़ी जा सुहिणा कमाल पेश थियल आहिनि। शाइरी इल्म उरूज मुताबिक़ कई आहे। हुन जी अक्सर शाइरी ॻाई वई आहे। दोस्तों जीअं वॾा दुनिया जा को बि वॾे में वॾो शाइर आहे, उन जा जेके असूल जेके कारलाइल मुक़ररु कया हुआ, जंहिंमें हो त शाइरी उहा आहे जेका ॻाए सघिजे, अहिड़ी तरह हाजी अहमद मलाह जी शाइरी बि ॻाइण जहिड़ी आहे। हाजी अहमद मलाह जी शाइरी हिकु सदी जे तजर्बे ते मुश्तमिल आहे। 92 सालनि जी उमिरि में जी ॼमार में ऐं नंढपिण खां शाइरी कयऊं। शाइरी सियासी सिकताण ॾिठऊं। अंग्रेज़ी सरकार ख़िलाफ़ जोश हो उन वक़्त जो, अंग्रेज़ राज जी पुॼाणी हुई। आला क़िस्म जो फ़िक्र, फ़ानी दुनिया खां लाफ़ानी दुनिया ॾे वठी हले थो। दम कोन आहियूं ख्वाब आहे या ख़्याल, ही बुज़ुर्गियूं बादशाहियूं ख्वाब आहे या ख़्याल। खाक थींदा खाक में खाकान तोड़े खान सभु, ही ख़ुशबू ही खानगाऊं ख्वाब आहे या ख़्याल। तजनीस हरफ़ी सां माला माल। शेर में अहिड़नि लफ़्ज़नि जो इस्तेमालु जन जो शुरूआती अख़र साॻियो हुजे। दोस्तों माना तजनीस हरफ़ी में इहो हूंदो त मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि जा लेकिन शुरूआती लफ़्ज़ साॻिया हूंदा। ही मई हिकु मई ॿिए मेंदरे जी मारी आहियां, था वाहन ॻोड़ा गलनि ते ॻाल्हियनि ॻारी आहियां। दोस्तों ॾिसंदा ॻोड़ा गलनि ॻाल्हियनि ॻारे, ॻे गऊं जो जेको वर्ड आहे उहो ॾिसंदव त तव्हां मथे ही मई ॿिए मेंदरे जी मारी, मई मेंदरे मारी आहियां, मीम 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 जो इस्तेमालु। चनेसर चिड़ी पियो चुको चाग मुंहिंजो, भला कीअं भरे सो भर में भाग मुंहिंजो। भला भरे भरम भाग, हाणे भे भे वग़ैरह इस्तेमालु थिए थो। त तजनीस हरफ़ी सां संदन शाइरी माला माल आहे। अच्छा, उन सां गॾु तारीख़ी वाक़ियनि सां भरपूर। कुलियात अहमद जो जेको पहिरियों भाङो आहे तारीख़ी वाक़ियनि सां ॿधल आहे। ख़िलाफ़त तरीक़े असांजा भाउ ऐं भेणियूं बेगुनाह भूरनि कयूं, नाहक मथनि नामूस नंग वठा में छा छा। त ख़िलाफ़त तहरीक ते माना उन्हनि बि शाइरी कई, माना तारीख़ी वाक़ियनि जो ज़िक्र मिले थो। अलिफ़ खां ये ताईं रदीफ़ जो इस्तेमालु मिले थो। कुलियात अहमद जो ॿियो हिसो रदीफ़, जीअं माना अलिफ़ जेको आहे अगरि इस्तेमालु थिए थो आख़िर में त माना अलिफ़ खां ये यके ताईं माना जेको आहे
ईअं इस्तेमालु कयो अथई रदीफ़ जो इस्तेमालु। अखियूं तोखे सारियुनि दिलुरबा हंजू रोज़ हारियुनि दिलुरबा। हाणे इन्हनि जे आख़िर में तव्हां ॾिसंदव दिलुरबा जे आख़िर में अलिफ़ आहे। हाणे वरी ॿिए में रदीफ़ बे ते जो ख़तमु थिए। तूं अजब सूरत अजब सीरत अजीब सोबत अजब मुंहुं अजब मूरत अजब महफ़िल अजब मोहबत अजब। हाणे बे ते ख़तमु थियो। ॿिए बुक कुर्ब अथई कल्ब में कुर्बानी थी वञ कुंभ कब नोक नंढड़ी नंढे नाज़ जो निशानी थी वञे कीन कब। त दोस्तो हाणे इन में तव्हांखे फील थींदो ॿिए बुक ते इहो ख़तमु थिए थो। त दोस्तो अहिड़े हवाले सां तव्हांखे हाणे फील थी वियो हूंदो त हाजी अहमद मल्हार केॾे वॾे आला पाए जो शाइर हो। संदन शाइरी केॾी घण रुखी ऐं जेको आहे माना मानवी आहे ऐं उन में नया नया हिकिड़ा तजुर्बा नज़र अचनि था। ऐं दोस्तो माना क़ुरान पाक जो नज़म जी शिकिल में नज़म जी सूरत में नज़म में तर्जुमो मंज़ूम तर्जुमो करण का आसान ॻाल्हि न हुई, पर हाजी अहमद मल्हा इहो तर्जुमो बि कयो। त दोस्तो हीअ हो मौलवी हाजी अहमद मल्हा जी ज़िंदगी ते ऐं उनजी अदबी ख़िदमतनि ते हिकु नज़र। सो उमेदु आहे त तव्हांखे सम्झ आयो हूंदो। वरी मिलंदासीं ॿिए टॉपिक सां गॾु ॿिए लेक्चर में। थैंक यू।